بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جي دوستن کے خبراسين آداب النبوية من سلسلة में हलूं था। هي 34 नंबर 34 हिस्सो هي आहे صلاة في المقبرة والحمام. असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खां झले वियो असांखे त निमाज़ वॉशरूम में ऐं कब्रस्तान में न पढ़े माण्हू इन ॿिनि जॻहियुनि ते, छो जो असांखे इजाज़त आहे नबी करीम जी सॼी दुनिया में किथे बि निमाज़ पढ़ी सघो था। सिर्फ़ु काफ़ी चंद शयूं आहिनि जेके उनजी असांखे नबी करीम हदीसूं काफ़ी अचनि थियूं उन में जल आहे, किथे किथे ख़िलाफ़ बि आहे हदीसूं किथे कमज़ोर आहिनि या कीअं, पर आम शइ इहा आहे यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि शयुनि जो झलो आहे। ऐं हिकिड़ी हदीस में आहे त उन में वधीक जेके घणियूं हदीसूं अचनि थियूं त निमाज़ इंसान न पढ़े कब्रस्तान में ऐं वॉशरूम में, पर ॿी हदीस आहे त उन में वरी वधीक काबतला जे मथां निमाज़ न थींदी ऐं वॉशरूम में ऐं उठनि जी वाड़े में जिते ॾाचूं यानी ॿुधिबियूं आहिनि उते बि नाहे पढ़णी, ऐं अलमजज़रा जिथे कोस थींदो आहे माल जो उते बि नाहे पढ़णो। ऐं इहे शयूं जेके नबी करीम निमाज़ इन शइ खां झले वियो। उलमा इन में तफ़सील कंदा त किथे चवनि था कराहत, यानी इहा जेकी आहे न ही कराहा मकरूह थी थिए निमाज़, छो जो ॿी हदीसुनि में अचे थो नबी करीम जनाज़े निमाज़ कब्रस्तान में पढ़ी, पर उहे उलमा चवनि था छो असांखे नबी करीम छाजे लाइ झलियो, इन मां मक़सदु इहो हूंदो नबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त इंसान पोइ अॻिते ईअं न थिए त यानी सजदो जंहिं पासे करे त अॻियां कब्रस्तान हुजे, त थी सघे वरी इन मां शिरक पैदा थिए ऐं उन आस्ते आस्ते वरी माण्हू कुझु सम्झनि त यानी हिते वॾड़ा बि निमाज़ पढ़ंदा अॻियां कब्रूं हूंदियूं त शायदि इन वली आहे या अलाह जो बुज़ुर्ग आहे या छा, इन खां वसीलो वठण जा इहो हिकिड़ो इन जे करे नबी करीम असांखे मुर्गो इन शइ खां झले छॾियो त इहे उते निमाज़ ई न कयो कब्रस्तान में। ऐं वॉशरूम जे बारे में त उहा जॻह पलीत आहे, ऐं वॉशरूम में बि उलमा तफ़सील कई त हिकिड़ो वॉशरूम हूंदो आहे सिर्फ़ु नहा वेंझण जे लाइ, जे वेकिरो आहे ऐं जॻह साफ़ आहे त उते माण्हू निमाज़ पढ़ी सघे थो। बाक़ी जिथे क़दा अल हाज आहे यानी नंढो पेशाब या वॾो पेशाब इंसान करे थो त उते त न, उते त पलीत जॻह आहे, उते शैताननि जी जॻह आहे, उते न आहे इंसान खे निमाज़ पढ़णु। बाक़ी कब्रस्तान में जेको असांजो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जिते ॾाचूं ॿधिजनि थियूं उते निमाज़ न आहे पढ़णी, ऐं वॉशरूम में ऐं कब्रस्तान में यानी मथां शिरक पैदा थिए माण्हुनि में, या आस्ते आस्ते इहे इन जे करे नबी करीम झले छॾियो। ऐं काबतला जे मथां बि नबी झलियो आहे त उते निमाज़ न थींदी, ॾाचूं जिथे ॿधिजनि थियूं उते बि न आहे, या मजज़रा जिथे यानी माल कोस थो थिए उते बि, उते रुॻो यानी खून हूंदो या ज़मीन पलीत हूंदी, ऐं यानी माण्हू जे रस्ते में माण्हू निमाज़ न पढ़े इहा बि कराहा, इन में कराहत आहे किथे रस्तो वाट सोढ़ी आहे माण्हू उते मुसलो विछाए वेही रहे निमाज़ पढ़े, इहा बि जाइज़ न आहे। ऐं उलमा तमामु तफ़सील घणी कई अथनि कब्रस्तान में माण्हू जे निमाज़ पढ़े त कोशिशि करे त अॻियां सजदे जॻह जे अॻियां यानी मेहराब जेको आहे कब्र ॾे न हुजे, खणी जे बि मस्जिद ठहियल आहे त कब्रस्तान जे पासे में हुजे त माण्हू इहो न सम्झनि त असीं हिन कब्रुनि जे बरकत करे असीं निमाज़ था पढ़ूं या इन ॾिमो करे था पढ़ूं। ऐं इन में तव्हां ॾिसो असांजे पाकिस्तान में वॾी मुसीबत थी वई आहे त इहा हर मस्जिद जे भरिसां कब्रूं, ऐं असुल शरीयत में इहो आहे त कब्रस्तान मस्जिद खां परे हुजे, छो जो इंसान जो एतिक़ाद न फिराए छॾे शैतान त वेठो आहे न पंहिंजो कमु कंदो त जे कब्रूं निमाज़ जी जॻह ते वेझे हूंदियूं त पोइ माण्हुनि जो एतिक़ाद थी वेंदो त हीउ क़ब्र वारो को शान वारो आहे या हिन जा का मौजिज़ा हिन जा करामतूं हिन जा असांखे ॾिसे थो निमाज़ जे टाइम में, त इहो को इंसान कोशिशि करे त मस्जिद कब्रस्तान खां परे हुजे। पर उते असांजे पाकिस्तान में वरी इहो रवाजु थी वियो आहे त घणो त यानी हर मस्जिद जे भरिसां या अॻियां या चौधारी या पासे में कब्रूं रुॻो ई कब्रूं हूंदियूं, निकिरंदे त ॾिसंदे त मस्जिद जी चौधारी रखंदा वेंदा मयतनि खे, ॼण की बसि हिते ई जेको रखंदा त उहो जन्नती थी वेंदो, ऐं इहो तमामु हिकिड़ी मुनकर शइ आहे। पर हाणे असांजे पाकिस्तान में इहो रवाजु थी वियो आहे मस्जिद ज़रूरी कब्र खां थोरो परे हुजे, हींअर त सायो करे मेहराब जे साम्हूं रखंदा मयतनि खे, इहो तमामु हिकिड़ो आस्ते आस्ते इन मां हिकिड़ो शिरक पैदा थो थिए माण्हुनि जे दिलि में। अॼुकल्ह तोखे ख़बर आहे त इहा जाइज़ न आहे, खणी तुंहिंजी नियत कान्हे इन शइ ते,
पर पोयों नस्ल अचे उनखे ख़बर न हुजे पोइ वरी उहो उन यानी उन्हनि उहे इन शिरक में पइजी वेंदा। जंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ खां झले छॾियो आहे त इहो न कयो। त यानी क़ब्रुनि में निमाज़ माण्हू थियनि, जीअं न त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जनाज़े निमाज़ काफ़ी क़ब्रस्तान में पढ़ी। ॿिनि रिवायतुनि में अचे थो जेकी कारड़ी माई हिकिड़ी मस्जिद साफ़ कंदी पोइ राति जो गुज़ारे वई, पोइ नबी खे कोन ॿुधायो, पूरे छॾियो हुनखे। पोइ जेॾी महिल 2-3 ॾींहं तरसी पोइ नबी करीम पुछियो त हीअ माई केॾे वई जेकी मस्जिद साफ़ कंदी हुई? हुननि चयो या रसूल अल्लाह गुज़ारे वई। चई त पोइ हल आलमन तूं मूंखे छो कोन ॿुधायो? चवंदो या रसूल अल्लाह बसि राति जो गुज़ारे वई, तोखे तकलीफ़ कोन ॾिनीसीं, उनखे पूरे छॾियोसीं। पोइ वियो क़ब्रस्तान में, उनजे क़ब्र जे बिही उते। हाणे जनाज़े निमाज़ में त रुकू सुजूद कोन्हे, निमाज़ पढ़ी, पर उलमा चवंदा इहा निमाज़ त आहे, निमाज़ त आहे। उते हुनजे क़ब्र ते माई जे क़ब्र ते निमाज़ पढ़ी वई त अलाह से हुनखे मग़फ़िरत फरमाए, जन्नत फरमाए। यानी निमाज़ उते असुल कराहत आहे, मतां शिरक पैदा थिए, यानी हूअ निमाज़ जाइज़ आहे, छो जो नबी करीम उते पढ़ी, पर फ़र्ज़ कोन पढ़ियो हुई। ऐं उलमा के चवंदा न ॾिसो नबी करीम फ़र्ज़ त कोन पढ़ियो हुते, या नफ़िल त कोन पढ़ियो, हीअ हिकिड़ी जनाज़े जी निमाज़ हुई। बहरहाल इन में जेको ख़िलाफ़ आहे, असीं ख़िलाफ़ खां भॼंदा आहियूं, जेके शइ वधीक पकियूं आहिनि हदीसुनि में, ऐं इत्तिफ़ाक़ उलमा जो आहे त माण्हू क़ब्रस्तान खां पासो करे निमाज़ जे टाइम में कोशिशि करे त वञी मस्जिद खे परे पढ़े क़ब्रुनि खां, छो जो नबी करीम जेॾी महिल झल आम आहे पोइ खणी तफ़सील ॿी थिए थी। माण्हू जेके आम शइ पकी ॻाल्हि हुजे उनखे पकिड़े, ऐं वॉशरूम खां त हुअं बि माण्हू केर बि वॉशरूम में वञी निमाज़ कोन पढ़ी सघंदो, छो जो यानी हिकिड़ी नफ़रत इंसान खे थिए थी, वॉशरूम में केरु निमाज़ कोन वञी पढ़ंदो। बाक़ी इहा आहे क़ब्रुनि में या क़ब्रस्तान जे भरिसां ॾिसंदे असांजे पाकिस्तान में मस्जिदूं ई हिते आहिनि, तो बि अलाह सां माफ़ करे तॾहिं त शिरक पैदा थिए थो। पोइ आख़िरी ॾिसंदे त माण्हू ऐं नबी करीम हज़रत अब्बास जी जेकी हदीस आहे, झले थो क़ब्रस्तान में बल्ब बि न यानी सूरज, यानी उन टाइम में बत्तियूं कंहिं छॾींदा हुआ, उन खां पोइ झलियल आहे त माण्हू चिमनी या बत्ती क़ब्रस्तान में न टंगे। माण्हू इन जे करे रखंदा त राति जो को जनाज़ो अचे त, पर पोइ इहो आहिस्ते आहिस्ते माण्हुनि में आदत थी वई, पोइ माण्हू उते राति जो वञी ज़िक्र फ़िक्र करण, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते शैतानी हरकत, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते शिरक पैदा थी वेंदो। तंहिंजे करे इन शइ खां बि झल आहे त इहो क़ब्रस्तान में माण्हू इहो न करे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिन सिलसिले में आदाब नबवी में हलूं। हीउ हिसो आहे 34 जंहिंमें सलात नही नबी सलात फिल मक़बरा वल हम्माम। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। वहादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।